वेलकम बैक नाज़रीन। बुलेटिन में अवां खे भली कार चऊं था। सब खां पहिरीं अहम ख़बर आहे। अवां खे आगाह कयूं पिया 9 मार्च ते सदर जी चूंड लाइ क़ौमी असेंबली ऐं चइनी सूबाई असेंबलियुनि में पोलिंग थींदी। पाकिस्तान पीपल्स पार्टी जे उम्मीदवार आसिफ अली ज़रदारी ऐं सुन्नी इत्तेहाद काउंसिल जे उम्मीदवार महमूद खान अचकज़ई में मुक़ाबलो थींदो। पाकिस्तान पीपल्स पार्टी ऐं मुस्लिम लीग नून समेत इत्तेहादनि तरफ़ां आसिफ अली ज़रदारी सदर जो उम्मीदवार हूंदो ऐं सुन्नी इत्तेहाद काउंसिल तरफ़ां महमूद खान अचकज़ई खे सदारती उम्मीदवार नामज़द कयो वियो आहे। पीटीआई अख़बार बैरिस्टर गोहर सुन्नी इत्तेहाद काउंसिल तरफ़ां महमूद खान अचकज़ई जे नामज़दगीअ जी तस्दीक़ कई आहे। पीपल्स पार्टी अख़बार फारूक इचनाइक आसिफ अली ज़रदारी लाइ नामज़दगी कागज़ हासिल करे वरिता आहिनि। फारूक इचनाइक आसिफ अली ज़रदारी जा नामज़दगी कागज़ जमा कराईंदो। सदारती इलेक्शन लाइ चीफ जस्टिस इस्लामाबाद हाई कोर्ट प्रिसाइडिंग ऑफिसर मुक़ररु कयो वियो आहे। ख़बर अवां सां शेयर कयूं पिया 9 मार्च ते सदर जी चूंड लाइ क़ौमी असेंबली ऐं चइनी सूबाई असेंबलियुनि में पोलिंग थींदी। पाकिस्तान पीपल्स पार्टी जे उम्मीदवार आसिफ अली ज़रदारी ऐं सुन्नी इत्तेहाद काउंसिल जे उम्मीदवार महमूद खान अचकज़ई में मुक़ाबलो थींदो। अवां खे आगाह कंदा हलूं त पाकिस्तान पीपल्स पार्टी ऐं मुस्लिम लीग नून समेत इत्तेहादनि तरफ़ां आसिफ अली ज़रदारी सदर जो उम्मीदवार हूंदो। सुन्नी इत्तेहाद काउंसिल तरफ़ां महमूद खान अचकज़ई खे सदारती उम्मीदवार नामज़द कयो वियो आहे। पीटीआई अख़बार बैरिस्टर गोहर सुन्नी इत्तेहाद काउंसिल तरफ़ां महमूद खान अचकज़ई जी नामज़दगीअ जी तस्दीक़ कई आहे। पीपल्स पार्टी अख़बार फारूक इचनाइक आसिफ अली ज़रदारी लाइ नामज़दगी कागज़ हासिल करे वरिता आहिनि। इन हवाले सां वधीक अपडेट्स मालूम कंदासीं। इस्लामाबाद खां ब्यूरो चीफ नज़ीर चारण लाइन ते मौजूद आहे। जी नज़ीर, आगाह कजो। जी बिल्कुल, सदारती चूंडुनि जो इलेक्शन कमीशन तरफ़ां गुज़िरियल ॾींहुं ऐलान कयो वियो हो ऐं नोटिफिकेशन बि जारी कयो वियो हो त सदारती चूंडूं जेके आहिनि सो 9 मार्च ते थींदियूं। इन सिलसिले में जेके सदारती चूंडुनि में हिसो वठंदा उहे सुभाणे अॼु खां जेके कागज़ आहिनि सदारत लाइ उहे जेके आहिनि सो जमा कराईंदा ऐं सुभाणे 2 तारीख़ ताईं जेके डॉक्यूमेंट्स हूंदा जमा कराइण जो सिलसिलो उहो जारी रहंदो ऐं जेके 3 तारीख़ आहे उन में जेके जिन बि डॉक्यूमेंट्स जमा कराया हूंदा सदारती उम्मीदवार जे लाइ जेके उन में हिसो वठंदा उहे जेके आहिनि सो उन डॉक्यूमेंट्स जी जेकी जांच पड़ताल आहे उहा कईंदी। उन सां गॾोगॾु सदारती चूंडुनि में जेके हुकूमत तरफ़ां या इत्तेहादी पार्टियुनि तरफ़ां जेके उम्मीदवार आहिनि उन्हनि में अॻूणो सदर आसिफ अली ज़रदारी जेको आहे सो सदारती उम्मीदवार लाइ मज़बूत उम्मीदवार जेको आहे सो करार कोन्हे, जॾहिं त सुन्नी इत्तेहाद काउंसिल जिन में आज़ाद उम्मीदवार बि शामिल आहिनि ऐं ख़ासि तौर ते जेके पीटीआई जा आज़ाद उम्मीदवार कामयाबु थिया जेके सुन्नी इत्तेहाद काउंसिल में शामिल थिया उहे जेके सो उन्हनि जे तरफ़ां अञा ताईं हतमी तौर ते जेको उम्मीदवार आहे सदारती उम्मीदवार लाइ उनजो नालो अञा ताईं हतमी तौर ते जेको आहे सो आॾो न आयो आहे। पर हुकूमत ऐं ख़ासि तौर ते पीपल्स पार्टी तरफ़ां जेको सदारती उम्मीदवार मज़बूत तौर ते आॾो आयो आहे उहो अॻूणो सदर आसिफ अली ज़रदारी ऐं अॻूणो सदर आसिफ अली ज़रदारी ऐं ख़ासि तौर ते पीपल्स पार्टी तरफ़ां सदारती उम्मीदवार जे तौर ते आॾो अचण खां पोइ जेकी मफ़ाहमती पॉलिसी तहत जेके राब्ता आहिनि उहे जेके आहिनि सो तेज़ कया विया आहिनि। इन सिलसिले में अॻूणो सदर आसिफ अली ज़रदारी तरफ़ां हिकु कमेटी बि जोड़ी वई आहे जेके मुख़्तलिफ़ जेके आज़ाद उम्मीदवार खटे आया आहिनि या जेके हुकूमत में इत्तेहादी पार्टियूं आहिनि उन्हनि सां जेके सो राब्ता कया वेंदा। इन सिलसिले में इलेक्शन कमीशन तरफ़ां सदारती जेकी चूंड थींदी उहा 9 मार्च ते कराइण जो जेको नोटिफिकेशन उहो जारी कयो वियो ऐं जेके कागज़ात नामज़दगी जी जा जेकी स्क्रूटनी कई वेंदी उहा 6 मार्च ताईं जेको आहे सो कई वेंदी ऐं जिन बि उम्मीदवारनि जेके कागज़ नामज़दगी सदारती उम्मीदवार लाइ जमा कराईंदा उनजी जेकी स्क्रूटनी हूंदी उहा 4 मार्च ताईं थींदी ऐं सदारती इलेक्शन लाइ जेके डॉक्यूमेंट्स हूंदा उहे जेके सो अॼु ताईं जेको आहे सो जमा कराईंदा ऐं उनजो टाइम जेको आहे सो 12 रखियो वियो आहे ऐं 12 वॻे खां पोइ जेको बि सदारती उम्मीदवार लाइ डॉक्यूमेंट जमा कराईंदा उहे क़ाबिल क़बूल न हूंदा। उन्हनि जो टाइम जेको डॉक्यूमेंट सदारती उम्मीदवार लाइ रखिया विया आहिनि उहे जेके सो 12 वॻे ताईं रखिया विया आहिनि ऐं 4 मार्च ते उन्हनि डॉक्यूमेंटनि जी जेकी जांच पड़ताल आहे उहा कई वेंदी। उन खां पोइ जेको आहे सो 25 खां जेको तारीख़ ते जेके बि जिन ते एतिराज़ हूंदा उहे ख़तमु कया वेंदा या जेके एतिराज़ हूंदा उहे दाख़िल कराईंदा ऐं 6 तारीख़ ते हतमी तौर ते जेको बि उम्मीदवार ॿिए सदारती उम्मीदवार जे हक़ में हथु खणंदो उहो 6 तारीख़ ताईं कराईंदो। 9 तारीख़ ते इलेक्शन कमीशन तरफ़ां बाज़ाब्ता
तौर ते जेकी सदारती चूंड जो जेको नोटिफिकेशन हो उहो जारी कयो वियो आहे ऐं चइनी सूबनि में जेके असेंबलियूं आहिनि उतां जा जेके इलेक्शन कमिश्नर हूंदा उहे रिटर्निंग ऑफिसर हूंदा ऐं इस्लामाबाद जे क़ौमी असेंबली जे जेकी पोलिंग कई वेंदी सदारती उमेदवार लाइ उतां जो चीफ इलेक्शन कमिश्नर रिटर्निंग ऑफिसर हूंदो ऐं इलेक्शन कमीशन तरफ़ां बाज़ाब्ता तौर ते जेको नोटिफिकेशन हो उहो जारी थी वियो आहे ऐं हिन वक़्त ताईं जेको सभ खां वधीक मज़बूत उमेदवार सदारती उमेदवार लाइ जेको आॾो अची रहियो आहे उहो अॻूणो सदर आसिफ अली ज़रदारी जो नालो आॾो अची रहियो आहे ऐं हुनजे मुक़ाबले में अञा ताईं जेके ॿिए उमेदवार आहिनि या सुन्नी इत्तेहाद काउंसिल तरफ़ां जेके PTI जा आज़ाद उमेदवार बि हुन में शामिल आहिनि ऐं ॿिए पार्टियुनि जा जेके आज़ाद उमेदवार आया हुआ उहे बि हुन में शामिल आहिनि पर उन्हनि जे तरफ़ां अञा ताईं हिन ॻाल्हि जो हतमी फ़ैसिलो न थी सघियो आहे त अॻूणो सदर आसिफ अली ज़रदारी जे मुक़ाबले में कहिड़ो जेको आहे सो मज़बूत उमेदवार हुजे जेको हुनजे आॾो बीहे पर अॻूणो सदर आसिफ अली ज़रदारी जी जेकी इहा ई कोशिशि आहे मफ़ाहमती पॉलिसी तहत त कंहिं जेको आहे सो इतफ़ाक़ राय सां बिना मुक़ाबले अचे ऐं इन सिलसिले में अॻूणो सदर आसिफ अली ज़रदारी तरफ़ां कमेटी बि जोड़ी वई आहे जेके मुख़्तलिफ़ जेके आहिनि सो पार्टियुनि जे अॻवाननि सां जेको मुलाक़ात आहे उहा कई वेंदी मां तव्हांखे ॿुधाईंदो वञा त अॼु जेको आहे सो आख़िरी तारीख़ आहे सदारती उमेदवार लाइ डॉक्यूमेंट जमा कराइण जा ऐं 12 वॻे ताईं टाइम रखियो आहे 12 वॻे खां पोइ जेको आहे सो कंहिं बि उमेदवार जे सदारती उमेदवार लाइ डॉक्यूमेंट्स मंज़ूर न कया वेंदा ऐं 4 तारीख़ ते जिन बि उमेदवारनि सदारती चूंडुनि में हिसो वठण लाइ जेके डॉक्यूमेंट्स जमा कराया आहिनि उन्हनि जी स्क्रूटनी कई वेंदी ऐं 6 तारीख़ ते जेको बि उमेदवार ॿिए जे उमेदवार में जेकॾहिं हथु खणणु चाहे थो खणी सघे थो ऐं 9 तारीख़ ते इलेक्शन कमीशन तरफ़ां सदारती उमेदवार जी जेकी चूंड आहे उहा कई वेंदी ऐं सॼे मुल्क में ख़ासि तौर ते चइनी सूबनि में जेके सो रिटर्निंग ऑफिसर जेके मुक़ररु कया विया आहिनि सिंध में पंजाब में KPK में बलोचिस्तान में उहे उतां जा रिटर्निंग ऑफिसर जेके चीफ इलेक्शन कमिश्नर इलेक्शन कमीशन सां तालुक़ु रखंदा आहिनि उहे आहिनि जॾहिं त क़ौमी असेंबली में चीफ इलेक्शन कमिश्नर पाण रिटर्निंग ऑफिसर हूंदो ऐं 9 तारीख़ ते पोलिंग कई वेंदी जी ठीकु आहे नज़ीर अवां जी महिरबानी।